नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ अला बख्श मजीदाणो में 4 महीना अॻु कार ऐं इल्ज़ाम में बेदर्दी सां मारिजी वियल नौजवान बादल मजीदाणे जे क़त्ल केस में मुख्य ॼाणियल जवाबदार अब्दुल मजीद मरी इमदाद मरी खे भरिया सिटी पुलिस पारां गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ मक़तूल नौजवान जे वालिद शाहीन मजीदाणो, गुलाम अली मजीदाणो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में भरिया सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त मुंहिंजे पुट जे क़त्ल केस में ॼाणियल ॿ मुख्य जवाबदार अब्दुल मजीद मरी इमदाद मरी खे भरिया सिटी पुलिस 4 महीना गुज़रण बावजूद भी गिरफ्तार करण में नाकाम थी वई है। इन्हनि चयो त जवाबदार असांजे घरनि मथां फायरिंग कंदा रहनि था, असां सख़्त खौफ़ में आहियूं। जवाबदार केस तां हथ खणण लाइ असां मथां दॿा विझी रहिया आहिनि। भरिया सिटी पुलिस जवाबदारनि सां बट बणियल आहे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मक़तूल नौजवान पुट बादल मजीदाणे जे क़त्ल केस में घुर्बल जवाबदार अब्दुल मजीद मरी इमदाद मरी फौरन गिरफ्तार कया वञनि। ॿी सूरत में SSP नौशरो फेरोज ऑफिसर आडो पाण के बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।